कानपुर मामले में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो इमरान खान की हिमायत में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बीटाई चौका घंटाघर ताईं रैली कढी वई। अॻवाणनि जो चवणु हो त इम्पोर्टेड वज़ीर आज़म नामंज़ूर आहे। जहिड़ी तरह इमरान खान खे साज़िश करे कढियो वियो आहे। असां इमरान खान सां मरण घड़ी ताईं गॾु आहियूं। सब मिडिल क्लास जा आहिनि। ही कंहिं जे लाइ निकिता आहिनि, सिर्फ़ु इमरान खान जे लाइ निकिता आहिनि। मां इन्हनि सॼनि दोस्तनि खे सलाम पेश कयां थो। ऐं नौजवान जेका हे सॼो अरेंजमेंट करनि था उन्हनि खे बि मुंहिंजो सलाम आहे। महिरबानी पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे शौक़ ते ही सॼा दोस्त निकिता आहिनि। पूरी दुनिया में हिकु ट्रेंड चले वियो आहे रहियो आहे त इम्पोर्टेड हुकूमत न मंज़ूर। जंहिंजी अॻवानी गुलाम मुर्ज़ा ख़ान लाग़ारी, अब्दुल सत्तार समो, मोहम्मद ख़ान लाग़ारी, असगर अली बलोच, बशीर अहमद गलबर, रियाज़ हुसैन लाशारी कई। इमरान खान जो कराची जो जलसो ॾिसण लाइ LCD भी लॻाई वई। वॾी तादाद में शहरनि ऐं कारकुननि शिरकत कई।